दाऊद पोटा घराणो। मुग़ल बादशाह अकबर जी 1605 ईस्वीअ में वफ़ात खां पोइ ईरान जे बादशाह ऐं बेरहम फ़ौजी काह कंदड़ नादिर शाह 1739 ईस्वीअ में हिंदुस्तान में ज़ाहिर थियो, जंहिं खां पोइ अटिकल 100 वरह जो वक़फ़ो आहे, जंहिं में सहयोगी मक़ामी तारीख़दाननि सिंध जो बिल्कुलु थोरो ज़िक्र कयो आहे। बहरहाल, हीअ उहो वक़फ़ो आहे जॾहिं दाऊद ख़ान जे पुटनि दाऊद पोटनि शिकारपुर जो बुनियादु विधो, जंहिं जे नाले तां समूरे क़बीले ते इहो नालो पियो। उहे कवि ऐं वेढ़ू जोधा हुआ ऐं हिननि झंगनि में रहंदे ऐं लाॾाऊ रहंदे पंहिंजी ज़िंदगी जो वजूद बरक़रार रखियो। इन्हनि मां कुझु खानपुर में रहिया ऐं कुझु तराई में रहिया ऐं ॿिया वरी सखर ज़िले में रहिया। सखर में रहंदड़ दाऊद पोटा 1603 ईस्वीअ धारे पंहिंजे वजूद खे बरक़रार रखण लाइ मेहरन असल में हिंदू हुआ जे असराइते क़बीले सां झेड़े झगड़े में मसरूफ़ रहिया, जेके पंहिंजे सरदार शेर खान जी अॻुवाणीअ में साॻी मुल्क में रहंदा हुआ, जन जो मुख्य शहर लखी हो, जिन खे अॻु में बलोच नस्ल जे जतोई क़बीले वारनि पंहिंजनि ज़मीननि तां तड़े छॾियो हो। मेहरनि सां टकराव में दाऊद पोटा मुल्की तकरार खां पोइ फ़ातिह तौरु साम्हूं आया ऐं उहे इन्ही वाक़े खां तुर्त पोइ थियो जंहिं वक़्तु हिननि शिकारपुर शहर जो बुनियादु रखियो हो। छठे अरगोन ऐं तरखान घराननि जे ख़तमु थियण खां वठी मुख़्तलिफ़ हुकुमराननि तहत घणी तकरार जो नज़ारो ॾिठो हो, जेसिताईं मुग़ल बादशाह जहांगीर पंहिंजी शहनशाहीअ जे ॾोरां ज़िलनि ते हुकुमरानी लाइ ख़ासि फ़ौजी नुमाइंदा मुक़ररु करण जो ॾाहप वारो मंसूबो इख़्तियार कयो। हीउ उहो मंसूबो हो जंहिं सां सिंध में मूरूसी निगरानीअ ते मजमूई निगरानीअ जो बंदोबस्तु थियो।